ऐं साईं हिन सीरियल में असांजो तमामु सीनियर आर्टिस्ट मतिलबु गुलमनीर गुल भी शामिल आहे। गुलमनीर साईं कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? माना हिन सीरियल में तव्हांजो तमामु बहितरीनु करेक्टर आहे, पॉज़िटिव आहे न सर? जी जी, मां नौकर आहियां, जेको ॾींदो सर मूंखे करेक्टर मां कोशिशि कंदुसि इंशाअल्लाह। करेक्टर ॾियण वारा ॿ डायरेक्टर जावेद खारानी साहिब जहिड़ा। सर तव्हां दोस्तनि जी महिरबानी, स्पेशली बुरी साहब तव्हांजो, गुलमनीर जो, ऐं जेका असांजो को असां गॾु डायरेक्टर आहे मुमताज़ जो। और मां क्लियर ॻाल्हि ॿुधायां त मां जेको शुरू को इहो माना टॉप प्रायोरिटी रहियो आहे कि जेके करेक्टर में नो कॉम्प्रोमाइज़ हुजे। माशाअल्लाह। ऐं जावेद साहिबु तव्हांजे क्रेडिट ते माना मूंखे यादि आहे त जेकी तव्हां सीरियल कई हानी, ऐं तव्हांजी हिकिड़ी वरी ॿी क्वालिटी आहे त तव्हां मौज़ू डिफरेंट खणंदा आहियो। मुख़्तलिफ़ मौज़ू हूंदा आहिनि ऐं रिवायती न आहिनि हूंदा। ऐं हीअ जेकी कहाणी हसन जावेरी साहिबु लिखी आहे, इहा बि रिवायती कहाणी कान्हे, पर जेका रिवायती लॻंदी बि त हिन में थोरी का न का चेंज हूंदी। सो माशाअल्लाह तमामु सुपर, असांजे हिसाब सां त तमामु सीरियल भली आहे। तव्हां सर कमु कयो आहे मुनीर साहिबु, तव्हां ॾियो हाल माना कीअं आहे, ॿोली कीअं आहे, सीन कीअं आहे? सर प्योर ठेठ सिंधी आहे, ज़बरदस्त आहे। बहरहाल तमामु घणो सुठो माना लिखियो आहे जावेरी साहिबु, ऐं इंशाअल्लाह तव्हां बि कमु कयो पिया, तव्हांखे बि ख़बर आहे त माशाअल्लाह कास्ट बेस्ड आहे, लोकेशन बेस्ड आहे, ऐं स्टोरी बेस्ड आहे। अलाह कंदो सभिनी जी महिनत। असां पूरी सिंध में घुमूं था पिया मुख़्तलिफ़ कमनि जे हवाले सां। जावेद साहिबु जी सर, त सभई दोस्त चवंदा त हिन माना सीरियल जी जेकी लोकेशन आहे उहा कमाल जी आहे। असांजी कोशिशि हूंदी आहे, स्पेशली तव्हां मांखे बि विच में लोकेशन ते कास्ट ते कॉम्प्रोमाइज़ न कंदा। हा बिल्कुलु बिल्कुलु। अगरि जानी जी ॻाल्हि तव्हां करो, हिकिड़ो टूर हुयो सम्झो, just a ड्रामा tour, त just a पंज tour। जॻह ते हुयो, लेकिन अलहमदुलिल्लाह इंशाअल्लाह उम्मीद है इन ड्रामे को बि हिकिड़ो चेंज ऐं स्क्रीन चेंज थींदो, हिकिड़ो कलरफुल स्क्रीन जो केटीएन ते इंशाअल्लाह। मां हिकिड़ी शइ तव्हांखे ॿुधाए छॾियां त मुंहिंजे हिन चैनल ते हीअ शइ हले थी पई, पर जिते बि सॼी सिंध में वञूं था रिकॉर्डिंग्स हलनि थियूं पियूं, पंहिंजे हिन ड्रामे जी हू हवा अथव। अल्लाह मालिक अल्लाह मालिक न शूट जे हवाले सां असांखे वॾो जेका आर्टिस्ट मां ॾिसां थो कमु कनि था, कमु करण था, जेको स्टोरी असांजो या कुझु बि आहे, या जेको स्पेशली मुमताज़ जी महिनत है, कैमरामैन असांजो आरिफ सना, या जेके हुनजो स्पॉट बॉय जेके महिनत करनि था, त इंशाअल्लाह रब ताला को उमेद है इंशाअल्लाह हिकिड़ो सुठो रिस्पॉन्स मिलंदो असांखे। ऐं असांखे पंहिंजे ॾिसंदड़नि खां बि सुठी मोट जी उमेद आहे। और ॿी ॻाल्हि इहा सिर्फ़ु ॾिसो न, इन में असां कल्चराइज़ खे घणो माना जेको असांजो कल्चर आहे, स्पेशली जेका असांजो इंटीरियर सिंध में जेको असांजो टिपिकल जेको कल्चर आहे, अजरक टोपी, उनखे बि असां घणो फोकस कयूं। माशाअल्लाह माशाअल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। उमेद आहे त सुठो रिज़ल्ट मिले, सुठो अमाउंट मिलंदो असांखे। माशाअल्लाह माशाअल्लाह, ज़बरदस्त। असांजी दुआ आहे त हीअ सीरियल सुठी वेंदी। थैंक यू सर, थैंक यू, महिरबानी। गुड।